उडेरोलाल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल में STP अॻवान ज़रिया मला मुबशर मला अली शेर ख़ासकेली ऐं ॿियनि पारां खैबर शहर खां रैली कढी खैबर बाईपास ते सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नौजवान बिलाल काका जे क़त्ल में मुलवस सभिनी जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं सिंध मां अफ़गानी पठान जी नेकाली जो मुतालबो कयो वियो आहे। हिन चयो त सिंध जो शहूर हिन कातिल पठान लाइ सज़ा न पर फाही पियो घुरे। अॻु बि इरशाद रांझियाणो ऐं हाणे वरी बिलाल काका जो क़त्ल बेलगाम। हिननि चयो हितां जी रियासत पठान अफ़गाननि खे सिंध में पनाहगीर करे मिल्कियत ख़रीद करण जो हक़ ॾिनो पियो वञे। सिंध हुकूमत अफ़गाननि खे जाली डोमिसाल ऐं शनाख्ती कार्ड ठाराए सिंध में हज़ारे ऐं लखनि जी तादाद में धारनि खे पनाहगीर करे सिंध वासियुनि खे अक़लियत में तब्दील करण पई चाहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त क़त्ल में मुलवस सभिनी जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं अफ़गाननि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।